नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलिर मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ास के लिए जमीयतुल उलमा इस्लाम यूसी चौखंडी जी मजलिस अमूमी जो दस्तूरी इजलास यूसी चौखंडी जे अमीर मौलाना ग़ुलाम अकबर महर जी सदारत में क़ौमी फ़लस्तीन कॉन्फ्रेंस जे हवाले सां जामिया मस्जिद सरताज महमूद अमरोटी गोट में मुनक़द थियो। इजलास जी कार्रवाई यूसी जे नाज़िम मौलाना किफ़ायतुल्लाह हलाई। इजलास में जमीयतुल उलमा इस्लाम यूसी चूंडके जे उहदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। इजलास में जमीयतुल उलमा इस्लाम यूसी जे साबिक़ अमीर मौलाना मोहम्मद हसन सरपरस्त मोहतरम अब्दुल्ला कारी खान, मोहम्मद सोराब पिताफ़ी, फ़कीर मोहम्मद कारी, ज़ुबैर अहमद इमाम, मौलाना नजीब कारी, अब्दुल रऊफ़ ऐं जमीयतुल उलमा इस्लाम यूसी चौखंडी जे सेक्रेटरी इतलात मुफ्ती साईं दाद बाजा राणी ऐं उहदेदारनि ख़िताब कंदे चयो त जमीयतुल उलमा इस्लाम हमेशा ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे। जमीयतुल उलमा इस्लाम अवामी ताक़त समुंड आहे। असां सभु पंहिंजे क़ाइद मौलाना फ़ज़लुर रहमान साहब ऐं क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब जो साथ ॾेई फ़लस्तीन जी अवाम सां यकजहती जो इज़हार कंदासीं।